नाज़रीन ख़बर शामिल कयूं था करमपुर मां ॾिसी रहिया हो GTN न्यूज़। आहियां जावेद उस्मान बिजराणी। करमपुर वासी उस्ताद अब्दुल समी चोलाणी खे समय हालियुनि अखियुनि सां अबाणे क़ब्रस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। शिकारपुर न्यू फौजदारी थाणे जी हद मुनीराबाद कॉलोनी में एक ॾींहुं अॻु हथियारबंदनि हथां क़तल थी वियल अॻूणे सहाफ़ी अब्दुल समी चोलाणी जी जनाज़ा नमाज़ ॻोठ करीमबख़्श चोलाणी में अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में सहाफ़ी बिरादरी, सोशल समाजी वर्करनि, इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। गुज़िरियल ॾींहुं शिकारपुर शहर में हथियारबंदनि हथां बेगुनाह क़तल थी वियल सहाफ़ी जे मोबी पुट मुनीराबंद चोलाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मल्क बिरादरी सां पुराणो तकरार हलंदो हुयो, जंहिंजो निबेरो चङनि मुड़ुसनि अॻियां 16 लख तौरु थियो हो। मुआवज़ो वठण बावजूदि मल्क बिरादरी जे माण्हुनि ज़ुल्म करे मुंहिंजे बाबा खे बेगुनाह क़तल कयो आहे। हुन SSP शिकारपुर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ करमपुर।